कुरान मजीद में अल्लाह पाक इरशाद फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। इन आयत करीमा में अल्लाह पाक इरशाद फरमाए तो ए ईमान वारो या अय्युहल्लज़ीना ए ईमान वारो आमनुत्तकुल्लाह डिजो मा अल्लाह खां वकूनू मअस्सादिकीन। वकूनू माना हुजो तवां सच्चन मानन सां, सादिकीन माना सच्चा बाना। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। रब साईं फरमाए तो ए ईमान वारो तव्हां मां अल्लाह खां डिजो ऐं जॾहिं मां अल्लाह खां जॾहिं तव्हां डिजी वेंदा, जॾहिं तव्हांजी दिलनि में, जॾहिं तव्हांजी क़ल्ब में मां रब जो ख़ौफ़ पैदा थींदो, जॾहिं मूंखां डिजंदा वकूनू मअस्सादिकीन, पोइ जेके मुंहिंजा सच्चा बाना आहिनि, सच्चा बाना उन्हनि जा सोबती थी वञो, उन्हनि जा महबत कंदा करियो। जीअं अल्लाह जा वली बाना आहिनि, अल्लाह साईं फरमाए थो जेके मुंहिंजा वली बाना नेक बाना हूंदा आहिनि, जेको हुन सां दुश्मनी कंदो आहे, हुन सां जंग कंदो आहे, त मां वरी उन बाने सां जंग जो ऐलान कंदो आहियां। त अल्लाह जा जेके नेक बाना हूंदा आहिनि, बरगुज़ीदा बाना हूंदा आहिनि, जेके पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे लाइ वक़फ़ करे छॾींदा आहिनि, उहे रब जी इबादत में मशगूल हूंदा आहिनि। जे क़ुरान मजीद में अल्लाह साईं फरमाए थो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, उहे पंहिंजूं रातूं ऐं ॾींहं क़यामनि में गुज़ारींदा आहिनि। उहे कहिड़ा आहिनि जिन जे लाइ अल्लाह साईं क़ुरान मजीद में वाज़े तौर फरमाए थो अला इन्न औलिया अल्लाहि ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह साईं फरमाए थो ख़बरदार उहे मुंहिंजा वली बाना आहिनि जंहिंजे मथां न दुनिया में को ख़ौफ़ आहे न ई उहे आख़िरत में गमगीन थींदा। छो त अल्लाह जा वली जेके हूंदा आहिनि, बरगुज़ीदा बाना हूंदा आहिनि, उन्हनि जी दिलि रब जी तरफ़ मुतवजह हूंदी आहे। उहे दुनिया खे फिटो करे रब जी तरफ़ रुजू थींदा आहिनि त दुनिया उन्हनि जी क़दमनि में हूंदी आहे, दुनिया उन जी तरफ़ हूंदी आहे। जेके अल्लाह जा वली इन दुनिया छॾे बुरको मटाए हलिया वेंदा आहिनि, अॼु बि उन्हनि जी मज़ारनि जी उहो फेज़ जारी सारी आहे। छाजे करे त हुननि पंहिंजी ज़िंदगी पूरी हयाती अल्लाह जे लाइ वक़फ़ कयूं, अल्लाह जी इबादत में मशगूल रहिया। त असां मुस्लमाननि खे खपे अल्लाह जे वलियुनि सां सोबती थियूं ऐं उन्हनि सां महबत कयूं। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कंहिं दरिया जे किनारे ते आया पिया, त रस्ते हुन दरिया जे किनारे में कप ते 4-5 लोटियूं हुयूं, पर उन लोटियुनि में हिकिड़ी लोटी जो तर टुटल हो, तर भॻल हो। त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह उते बीह करे पाण सोची आऊं त हे 4 लोटियुनि पर हिकिड़ी जेकी 5हीं लोटी आहे हिननि सां गॾु हिन जो तर त भॻो पियो आहे, टुटो पियो आहे, त किरी वञे, ॿुॾी वञे। पोइ पाण उते बीह बेत फरमायूं तरे बगल किंगरी पई ठला फेरा ॾे, न की आणे न की ने पर सलाड़ी वते साथ से। फरमा ही कम जी न आहे, ही त हिन सां ॿुॾी वेंदी, पर हिननि साथियाणियुनि सां, हिननि जो साथ ॾेई, हिननि सां टेक ॾेई अचे बि उकरी पार थी वेंदी। जे अकेली हुजे हा त ॿुॾी वञे हा, पर हीअ